ख़बर ॿुध अॼुकल्ह जा ज़ालम तमामु ॾुखिया आहिनि वरी छा लिखे थो ज़ालम न ज़ुल्म करे अलाह छॾियाऊं ही ॻाल्हि हलाए ज़ालम न ज़ुल्म करे छॾियूं ॻाल्हि हलाए वो असांजो अल्लाह आहे असीं गॾु गुज़ारींदासीं ॾींहं जरा ख़बर ॿुध हिन कलाम शाइर हिन महफ़िल में मौजूदु आहे फरमाइश कई आहे मीर हसन गिराणे नवाज़ अली गिराणे शफ़ी मोहम्मद गिराणे ऐं अल्लाह ने गिराणे जेके अल्लाह ने शाह जा दोस्त आहिनि ऐं कादर गिराणे ॾिसी चए थो अल्लाह पनाह दे हर कंहिंखे अल्लाह पनाह दे कंहिंजो ठहियल जोड़ फिटे न कंहिंजी मासूम दिल टुटे न जॾो कंहिंसां न ज़ुल्म थिए अल्लाह पनाह दे हर कंहिंखे अल्लाह पनाह दे अल्लाह पनाह दे हर कंहिंखे अल्लाह पनाह दे कंहिंजो ठहियल जोड़ फिटे न कंहिंजी मासूम दिल टुटे न जॾो कंहिंसां न ज़ुल्म थिए अल्लाह पनाह दे हर कंहिंखे अल्लाह पनाह दे कंहिंजो ठहियल जोड़ फिटे न कंहिंजी मासूम दिल टुटे न जॾो कंहिंसां न ज़ुल्म थिए
वीडियो पूरा देखने के लिए धन्यवाद। सिंधी लोकगीत चैनल में आपका स्वागत है। हमारे इस चैनल सिंधी लोकगीत चैनल को सब्सक्राइब जरूर करें और वीडियो को लाइक जरूर करें ताकि हमारी हर आने वाली वीडियो सबसे पहले आप तक जरूर पहुंच सके। धन्यवाद।